الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان وقال الله تبارك وتعالى في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما دل جي محبت سندرو شريف پڑھو اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मुझे मोहतरम दोस्तों भाइयों एवं बुजुर्गों ये रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो हली रहियो आहे हलंदे हलंदे पंहिंजे इख्तिताम जे क़रीब पहुतो आहे अल्लाह तबारक व तआला इन रमज़ान मुबारक जे महीने के एॾो त बाबरकत बनायो आहे जो दुनिया के अंदर जेका भी मखलूक आ हिन महीने जे रहमतुन ए बरकतुन के हासिल करे वठंदी आहे अल्लाह तबारक व तआला हिन रमज़ान मुबारक जे महीने के जेको शरफ बख्शो आ उन जा बेशुमार वजूहात आहिनि हिन महीने के पहिरें नंबर में त टिन हिस्सनि में विरहायई पहिरें हिस्से में पंहिंजी रहमत आम हर एक जे मथां ॿिए हिस्से में रहमत सां गॾोगॾु बख़्शिश भी आम हर एक जे मथां कोई फ़र्क़ु कोन्हे टें हिस्से में रहमत भी बख़्शिश भी जहन्नम खां आज़ादीअ जो परवानो भी घुमंदो खुलंदो सॾ कंदो थो वठे जेको वणे जंहिंखे वणे उहो वठे इन्हनि रहमतुनि बख़्शिशुनि ऐं निजात जहन्नम खां सवाइ ॿियूं ख़ुसूसियतूं जेके हिन रमज़ान मुबारक महीने खे मिलियूं लैलतुल क़द्र जी राति बि हिन जे अंदरि इहा हिकिड़ी राति ख़ैरुम मिन अल्फ़ शहर हज़ार महीननि खां बहितर हिकिड़ी राति इन खां अलावा पूरो क़ुरान पाक हिन रमज़ान मुबारक जे महीने में नाज़िल थियो अल्लाह तबारक व तआला जे लोहे महफूज़ खां हिन ज़मीन वारे आसमान ते सॼो जो सॼो क़ुरान बुज़ुर्गनि लिखियो आहे 27 रमज़ान ते नाज़िल थियो पोइ हिन ज़मीन वारे हिन आसमान तां हुज़ूर सलात व सलाम जन जे मथां 23 सालनि में आहिस्ते 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 थोरो थोरो थी करे हिकिड़ी हिकिड़ी आयत ॿ आयतूं करे नाज़िल थियो पोइ रमज़ान ऐं क़ुरान जो पाण में एॾो त ताल्लुक़ आहे एॾो त जोड़ आहे एॾो जोड़ आहे एॾी ॿधी आहे एॾो ताल्लुक़ आहे
बई मुक़द्दस शयूं, क़ुरान भी अल्लाह तबारक व तआला जो कलाम, दुनिया जे समूरनि कलामनि खां आला ऐं उत्तम। ऐं रमज़ान मुबारक जो महीनो भी इन जो ॾींहुं ऐं राति घड़ी घड़ी सॼे साल जे ॾींहुं राति ऐं हर घड़ीअ खां आला ऐं उत्तम। इन्हनि ॿिन्हिनि जो पाण में गहरो ताल्लुक़ आहे, रमज़ान ऐं क़ुरान। रिवायत जे अंदरि ईंदो आहे क़यामत जे ॾींहुं अस्सियाम वल क़ुरान यशफ़ाआन लिल अब्द, माने जे लाइ सिफारिश थी पवंदा। रमज़ान भी क़ुरान भी। रमज़ान भी सिफारिश कंदो त या अल्लाह हिन मूंसां निभायो पछाड़ीअ ताईं। हाणे जॾहिं हिन जे ज़िंदगीअ जो हिसाब किताब पियो थिए, हिन जे सॼे ज़िंदगीअ जो समरो हाणे हिन पछाड़ीअ ते आख़िरत ते रखियल आहे। अल्लाह साईं हिन मूंखे पछाड़ीअ ताईं निभायो, मां बि हिन सां निभाईंदुसि, मां बि कोन छॾींदोसांसि। अब कीअं कोन छॾींदेसि तूं, जेसीं ताईं हिनखे जन्नत में कोन पुॼाईंदुसि तेसि ताईं कोन छॾींदोमांसि। हिन बि इख़्तिताम ताईं मूंसां जोड़ रखियो, मां बि हिनखे जन्नत जे पुॼाइण ताईं इख़्तिताम ताईं जोड़ रखियो आहे, वाइदो आहे। इहो सबक़ आहे तव्हां असांजे लाइ त असां रमज़ान असां पछाड़ीअ ताईं निभायूं। ॾाढो अफ़सोस थींदो आहे जो रमज़ान जी शुरूआत हूंदी आहे त असां में चाह वधीक हूंदो आहे, आहिस्ते आहिस्ते रमज़ान गुज़रंदो हलंदो आहे त असांजो चाह, असांजी दिलचस्पी नमाज़ रोज़े सां, तिलावत इस्तिग़फ़ार सां, तस्बीह तरावीहुनि सां खुसंदी वेंदी आहे, खुटंदी वेंदी आहे, थोरी थींदी वेंदी आहे। बल्कि पछाड़ी जॾहिं शुरू थींदी आहे त अक्सर असां मां सेहतमंद चङा भला रोज़े खां महरूम थी वेंदा, ज़ाती ज़रूरियात, ज़ाती कमनि कारनि में, मसरूफ़ियतुनि में ऐं फालतू मामूली कम रोज़े जहिड़ी एॾी वॾी नेमत खां महरूम थींदा वेंदा आहिनि, खुसंदा वेंदा आहिनि, पछाड़ी निभाए न सघंदा आहिनि। दुनिया में तव्हां असांजो बि इहो उसूल हूंदो आहे, जेको पछाड़ीअ ताईं साथ निभाईंदो आहे उन माण्हूअ खे वाइदे वफ़ा वारनि माण्हुनि में शुमार कबो आहे, उन माण्हूअ खे निभाईंदड़ माण्हुनि में शुमार कबो आहे, उन माण्हूअ खे पंहिंजो दोस्त वफ़ादार बि चइबो आहे। आख़िर ताईं जेको कुलो किले में मिलाईंदो आहे उनजो हक़ बि बणजंदो आहे। असां उनखे दुआऊं बि ॾींदा आहियूं, तोहफ़ा बि ॾींदा आहियूं, जेको वस पुॼंदो आहे उन सां ईअं हलंदा आहियूं। त पोइ छा ख़्यालु आहे जेकॾहिं असां रमज़ान मुबारक असां पछाड़ीअ ताईं निभाईंदासीं त अल्लाह तबारक व तआला असांखे कोन नवाज़ींदो। तव्हां असां बेक़दरा थी सघूं था, पंहिंजे दोस्तनि सां बेवफ़ाई थी सघे थी, पंहिंजे यारनि सां, पंहिंजे मिटनि माइटनि सां, पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे अबे अम्मा सां इहे वफ़ायूं तव्हां असां बेवफ़ायूं कंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि बेवफ़ा ज़ात कोन्हे। अल्लाह तबारक व तआला क़दुरदान ज़ात आहे। जंहिं बि पछाड़ीअ ताईं निभायो, रिवायत अंदरि ईंदो आहे क़ुरान उन सां निभाईंदो, रमज़ान उन सां निभाईंदो। क़ुरान पाक बि ईअं क़यामत जे ॾींहुं सिफारिश कंदो। पोइ सिफारिश जी हैसियत ऐं दर्जो हूंदो। कंहिंजी सिफारिश मस्जिद जी उहा दरी कंदी जंहिं जॻह ते वेही करे या जंहिं जॻह ते बीही करे क़ुरान पढ़ियईं, निमाज़ पढ़ियईं। कंहिंजी शाहिदी वण ॾींदो, जंहिं वण जे छांव हेठां वेही करे दीन जो कमु कयो हूंदई, अल्लाह जो नालो वरितो हूंदई। कंहिंजे माण्हूअ जे सचाईअ जी शाहिदी अख जा ॻोढ़ा ॾींदा, कंहिंजे सचाईअ जी शाहिदी कंहिंजा हथ कंहिंजा पेर ॾींदा, त कंहिंजे सचाईअ जी शाहिदी क़ुरान पाक ॾींदो, त कंहिंजी सचाईअ जी शाहिदी रमज़ान पाक क़ुरान पाक ॾींदो। रिवायत में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सिफारिश कंदा, अल्लाह तबारक व तआला एॾी क़दुरदान ज़ात आहिनि, एॾी क़दुरदान ज़ात आहिनि, कंहिं बि सिफारिश जी सिफारिश न मोटाईंदा, कंहिं बि सिफारिश जी सिफारिश न मोटाईंदा। उहो पहिरियां ई अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो कानून हूंदो त मंज़ल लज़ी यशफ़अउ इंदहु इल्ला बिइज़्निही, सिफारिश जी इजाज़त जंहिंखे वणंदुसि तंहिंखे ॾींदो, पर जंहिंखे इजाज़त ॾिनई उनखे मोटाईंदो कोन। जीअं दुनिया में अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे,
अल्लाह तबारक व तआला जे बंदे के ये हथ रा खणण जी तौफीक दींदो आहे उन जे हथन के खाली न मोटाईंदो आहे। जे न दींदो आहे बंदो खुदा जे दर के छॾे पुठी ॾेई हलियो वेंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उन खे माफ़ी ऐं तलाफ़ी जी तौफीक उन खां खसे छॾींदो। उन जे ज़बान तां दुआ ई न निकिरंदी आहे, उन जा क़दम निमाज़ रोज़े ॾे वधंदा ई न आहिनि, उन जी सोच ऐं फ़िक्र अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत हुक्मनि जे इताअत जे तरफ़ वरंदी ई न आहे। त मां अर्ज़ पे कयुमि त रमज़ान ऐं क़ुरान पाक जो पाण में वॾो ताल्लुक़ आहे, वॾो जोड़ आहे। रमज़ान 5 अखरनि रा मीम ज़ाद अलिफ नून 5। क़ुरान इन में भी 5 अखर, काफ रा हमज़ो मथा मद या कायम मकाम हमज़े जे हूंदी आहे ब ऐं नून। रमज़ान क़ुरान लफ़्ज़न में इन्हनि जो एॾो ताल्लुक़ आहे। रमज़ान में भी 5 अखर, क़ुरान में भी 5 अखर। ऐं इंसान जे लाइ जेके अल्लाह तबारक व तआला 24 कलाकनि में निमाज़ूं फ़र्ज़ कयूं उन्हनि जो तादाद भी 5। इंसान निमाज़ अदा कंदो आहे पंहिंजे पेरनि ते बीही करे, हर हिक पेर जे अंदरि आङुरियूं भी 5। क़याम कंदो आहे हथ पंहिंजा ईअं अल्लाह ताला जा आॾो ईअं आजिज़ीअ सां ॿधी करे, हर हिक हथ जे अंदरि आङुरियूं भी 5। इंसान सजदो कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे आॾो जिन उज़वनि ते, उहे उज़वा भी 5। ब पेर, ब हथ, नक ऐं निरड़ो पेशानी। ही हथ तव्हां असांजा जंहिं माण्हूअ जा अल्लाह तबारक व तआला सलामत रखिया आहिनि, से ज़मीन ते हूंदा, जंहिंखे आहिनि न उन जा सजदो इन्हनि 5 शयुनि ते थींदो। ब हथ, ब गोॾा, ब पेर, ब गोॾा, चहिरो। बिल्कुलु ईअं क़ुरान पाक पढ़ंदा आहियूं तरावीहुनि में हर 4 रकातुनि खां पोइ वेहंदा आहियूं, सुन्नत अमल आहे, साई पटींदा आहियूं। तो को थोड़ी घड़ी वेहे, कोई घणी घड़ी वेहे साई पटण लाइ, त इन्हनि 20 रकातुनि में चौका भी 5। अल्लाह तबारक व तआला इंसान के समझाइण जे लाइ क़ुरान पाक ऐं रमज़ान जो अहिड़ो पाण में ताल्लुक़ रखियो आहे, अहिड़ो ताल्लुक़ रखियो आहे जेको इन्हनि 2 शयुनि खे चंबड़ियल वियो उन जी पछाड़ी यकीनन कामयाबी थींदी। शर्त इहो आख़िर ताईं निभाए, छॾे न वञे, वफ़ादार थी पवे। अल्लाह तबारक व तआला जंहिं बंदे खे जंहिं नेक अमल जी तौफ़ीक़ ॾींदो आहे त बंदे जे मथां लाज़िम आहे त उन नेक अमल खे सुहिणे नमूने सां अदा करे। जंहिंखे पंहिंजे दर ते, पंहिंजे घर मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ ॾे त उहो बंदो ख़ुदा जे घर में जॾहिं अची वञे त उन घर जो एतिराम करे, उन घर जे अल्लाह जे घर जे अंदरि निमाज़, सुन्नतूं, नफ़िल, क़िराअत, तिलावतूं, इस्तिग़फ़ार, क़ुरान पाक दौर एहतमाम सां सुहिणे अंदाज़ सां पढ़ी वठे। अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾींदसि उन जो क़दुरु करे, जवानी ॾींदी अथसि अल्लाह तबारक व तआला उन जो क़दुरु करे, सिहत ॾिनी अथसि उन जो क़दुरु करे, 5 रुपया हथ में ॾिना अथसि उन जो क़दुरु करे, हयाती ॾिनी अथईसि इन जो क़दुरु करे, वांदकाई ॾिनी अथईसि इन जो क़दुरु करे। ये 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जे ज़ाया अचण खां पोइ इंसान अफ़सोस कंदो आहे, पर उहो अफ़सोस हथ न ईंदो, पोइ माज़रत ऐं उज़र ऐं अफ़सोस उनखे कमु न ईंदो। 5 रुपया हथ में हुया, कुझु न करे सघियो, हाणे हथ मां जॾहिं निकिरी विया, हाणे चवंदो काश उन वक़्तु जेको कयां हा करे सघां, हाणे छा थींदो। इहा दौलत आरज़ी हूंदी आहे, हथ आई न आई, वई न आई। इहा सिहत वॾी नेमत आहे, इन सिहत सां निमाज़ूं, नफ़िल, तिलावतूं, इस्तिग़फ़ार, तस्बीहूं, वॾा वॾा सजदा अल्लाह ताला खे राज़ी करण जे लाइ हथ रा खणी करे रोई रड़ी वठे। जॾहिं बीमार थी पियो बिस्तरे ते ईंदो चवंदो काश तंदुरुस्त हुयमि त अल्लाह ताला खे राज़ी करण जे लाइ वॾो वस कयां। वई सिहत भाई, हीअ जवानी आहे, हिन जवानी में निमाज़ूं रोज़ा पढ़ी वठे, रोज़ा रखी वठे, नमाज़ूं पढ़ी वठे, क़ुरान पढ़ी वठे, तस्बीह करे वठे, इस्तिग़फ़ार करे वठे, माफ़ियूं वठी वठे। जॾहिं पौड़ो थींदो न रत जा ॻोढ़ा रहंदो, चवंदो काश
जवानीअ खां वठी निमाज़ जी हेर हुजे मां त पोड़प ताईं निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो अचां, जवानीअ में हेर कोन आई, पोड़प में बि विसरियो थी वञे। या वरी जॾहिं वीचारो ज़ईफ़ थी पवंदो, पोड़ो थी पवंदो, पोइ निमाज़ में ईंदो तॾहिं वेही कोन सघंदो, गोॾा कोन बीणा थींदसि, पेर कोन उभो करे सघंदो, थोरी घड़ी बीही कोन सघंदो, क़याम करे न सघंदो, हथ खणंदो त ज़ईफ़ जो थी पियो त हथ बि कोन झले सघंदो, ॾकंदा किरंदा, चवंदो काश जवानीअ में इहा अमल करे वठां, पर हाणे काश 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 करण मां कोई फ़ाइदो कोन्हे। भई हीअ हयाती ईअं वॾी नेमत आहे, वॾी गनीमत आहे। जॾहिं अखि ॿूटिजंदी तॾहिं चवंदो जेकर मोहलत मिले, हिकु दफ़ो अल्लाह सां मोहलत मिले त वञा मोटी, अहिड़ो सुधरी ईंदुसि जो मूं जहिड़ो को नेक न हूंदो। अल्लाह बि फरमाईंदो न न न न, वक़्तु हो वक़्तु वियो गुज़री, हाणे मोहलतूं माज़रतूं माफ़ियूं तलाफ़ियूं हाणे कुझु न थींदो, वियो। इहे सभु शयूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि, इन्हनि जे वए खां पोइ इंसान खे क़दुरु थींदो आहे। त मुंहिंजा भाउ, हीअ रमज़ान मुबारक बि हिकु अहिड़ी नेमत आहे अल्लाह तबारक व तआला जी, जंहिं रमज़ान मुबारक जो क़दुरु कयो तंहिं पातो। जंहिंखां रमज़ान मुबारक निकिरी वियो पोइ चवंदो त हाणे वञा मस्जिद में वञी करे नफ़िल पढ़ां, नमाज़ पढ़ां। हा, नफ़िल जो नमाज़ जो सवाबु मिलंदो, पर रमज़ान वारो न। रमज़ान में हिकिड़े नफ़िल जो सवाबु फ़र्ज़ जेतिरो, हिकु फ़र्ज़ जो सवाबु 70 फ़र्ज़नि जेतिरो। रमज़ान में हिकिड़ो भेरो अल्लाह तबारक व तआला जो मोहब्बत सां नालो वरितईं, मोहब्बत सां अल्लाह चओ त अल्लाह, मोहब्बत सां हिकु दफ़ो अल्लाह तबारक व तआला जो नालो वरितईं। अल्लाह तबारक व तआला 100 दफ़ा उन बाने जो मलाइकनि में नालो वठंदो आहे। हिन बाने मुंहिंजो नालो मोहब्बत सां वरितो आहे। मलाइका उन जा हुकारा ॾींदा आहिनि, पढ़ा ॾींदा आहिनि, हे बानो अल्लाह ताला खे मोहब्बत सां पुकारे थो। रमज़ान गुज़री वियो, पोइ ज़िक्र कंदो, तिलावत कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, पंहिंजे जॻह ते हुनजो फ़ाइदो आहे, पर रमज़ान वारो पैकेज जो न। हीउ वक़्तु क़ीमती आहे, हीउ वक़्तु वॾी गनीमत आहे। इन्हनि जो क़दुरु करिणो आहे, घड़ीअ घड़ीअ जो क़दुरु करिणो आहे। वॾे में वॾी कोशिशि इहा हुजे रमज़ान मुबारक जे महीने में त मां ज़ुबान सां अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायां जंहिं लफ़्ज़ ते मूंखे पछताइणो पए, कन सां अहिड़ी का ॻाल्हि न ॿुधां गिला ग़ीबत जी, गाने जी, जंहिं ते मूंखे पछताइणो पए। मुंहिंजे हथ खां अहिड़ो कमु, अहिड़ो अमल ग़लतीअ जो न थिए जो मूंखे पछताइणो पए। मुंहिंजे पेरनि सां क़दम खणी वञी कंहिं अहिड़े तरफ़ वञणु न थिए जो मूंखे वरी पछताइणो पए। इन अज़म, इन सोच, इन फ़िक्र सां माण्हू जेको रोज़ो रखंदो आहे, इन जो रोज़ो आहे कामिल मुकम्मल। मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं अल्लाह जे रज़ा ख़ातिर रोज़ो रखियो ईअं उन जा अल्लाह तबारक व तआला उन सभु गुनाह माफ़ करे छॾींदो, सिर्फ़ रोज़े रखण सां। वरी ईअं ई मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, जंहिं राति अल्लाह तबारक व तआला जाॾो बीही करे इबादत में गुज़ारी, पर शर्त अंदाज़ इहो हुजेसि पंहिंजे कन, पंहिंजे ज़ुबान, पंहिंजे अखियुनि, पंहिंजे हथ पेर जे सलामतीअ सां हुजे। ईअं न हुजे त जंहिं महिल निमाज़ में हुजे तंहिं महिल त पाबंद आहे, हूअं बि कोन ग़लती कंदो, चुरपुर जी इजाज़त कान्हे, पर जॾहिं निमाज़ खां ॿाहिरि थिए त उहे सभु कम, सभिनी उज़वनि जा कुधा कम थी वञनि। ईअं न, सलामतीअ सां हुजेसि इहो क़याम, सलामतीअ सां हुजेसि इहा इबादत, त पोइ इन जे राति जो क़याम बि इन जे समूरनि गुनाहनि जे लाइ माफ़ीअ जो सबबु आहे। सिर्फ़ु बीह करे निमाज़ पढ़ी, माफ़ी वठणु अलॻि आहे, इस्तिग़फ़ार करणु अलॻि आहे, तस्बीह पढ़णु अलॻि आहे, अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र ख़ुदा जे मोहब्बत में अची करे करणु अलॻि आहे, क़ुरान पाक पढ़णु अलॻि आहे, कंहिंजी हमदर्दी, कंहिंसां ताउन, कंहिंजी मदद करणु अलॻि आहे। उहे त दर्जा ई अलॻि आहिनि। सिर्फ़ु निमाज़ पढ़ण सां, सिर्फ़ु रोज़े रखण सां रमज़ान में माफ़ी, एॾी वॾी माफ़ी आहे। पर अफ़सोस असां इन नेमतुनि जो क़दुरु न कयो, असां गाफ़िल आहियूं, असां बेख़बर आहियूं। चवंदासीं त इन्हनि ॻाल्हियुनि जी ख़बर ई कोन आई, काश ख़बर हुजे हा त अॻ में खां ईअं थिया। मुंहिंजा भाउ
असांखे हिकिड़े माचीस जी ज़रूरत हूंदी आहे, माचीस जी कीअं ॻोल्हींदा आहियूंसि के ॿिनि तां न मिलंदो आहे त ॿिए दुकान तां न मिलंदो आहे, ॿिए तां जेसि ताईं मिलंदो न आहे तेसि ताईं छॾींदा न आहियूं। जुतीअ जी ज़रूरत आहे, पंहिंजे पसंदि जी ज़हन में टली त मां अहिड़ी जुती वठंदुसि, ओड़ी जेकर नथी मिले त हिकु दुकान 100 दुकान चकर ॼणा ॿिया न ॾींदुसि, पोइ खपे ओड़ी। सिगरेट जा मवाली जेके आहिनि उनखे कैप्टन जो पाकेट थो खपे, नथो मिले, छा ख़्याल आहे नौशहरे मोरे मां बि घुराईंदा तलब आहे न। हिकिड़ो वीचारो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, डॉक्टर हुनखे दवा लिखी ॾिनी आहे मख़सूस हिकिड़ी गोरी, सॼे ज़िले में न मिलंदी, कराची हैदराबाद इस्लामाबाद ताईं बि नियापो कंदो आहे, घुराईंदो, मुंहिंजो इलाजु हिन में रखियलु आहे। मुंहिंजा भाउ हिन जिस्मानी मर्ज़नि जो इलाजु जीअं दवा में रखियलु आहे न, असांजे क़यामत क़बर जे कामयाबीअ जे लाइ असांजे रूहानी मर्ज़नि जो इलाज बि निमाज़ ऐं रोज़े क़ुरान अल्लाह जे हुक्म जे ताबेदारी में रखियलु आहे। असां उन्हनि खे छो कोन था ॻोल्हियूं? ॿियूं सभु शयूं असांखे ज़रूरत में जेके अचनि थियूं उनखे ॻोल्हे ॻोल्हे करे हासिल था कयूं। दीन छो नथा पंहिंजे ज़रूरत जहिड़ो ॻोल्हे हासिल कयूं? क़ुरान छो नथा पंहिंजे कामयाबीअ जेतिरो पढ़ी करे सिखी उनखे मज़बूत करे वठूं? तौबा ऐं माफ़ी अल्लाह तबारक व तआला जे आॾो किरी करे उनखां छो नथा घुरूं त माना पछाड़ी संवारजी वञे? कंहिं माण्हू ॾे पैसा रहिजी वेंदा आहिनि असांजा, उधारा वरितई या कंहिं मज़दूरीअ या कंहिं कम जे हिसाब में रहिजी विया, पोइ उनखां वठणा आहिनि ऐं ज़रूरत बि ॾाढी आहे, कीअं घुरंदासीं? प्यार में बि, कुर्ब में बि, इलाज मिंथुनि सां बि, न त कंहिं माण्हूअ खे सिफ़ारिश वठी करे बि यार तूं चएसि मुंहिंजा 5 रुपया अथसि मूंखे ॾे कोन थो, जंहिं ईअं न त पछाड़ी आहे जहिड़े सां बि अलाह केतिरो अॻिते वेंदो आहे, छॾींदो न आहे माण्हू। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो शैतान इन शैतान लकुम अदुव्वुम मुबीन, तव्हांजे कट लॻल आहे उनखे मां ज़ंजीरनि में क़ाबू कयो आहे, उनजे शैतानी हरकतुनि शैतान जे हरबनि जो असर आहे तव्हांजे मथां, उनखे क़ाबू कयो अथऊं। माफ़ी वठो, कयल ॾोह सभु धोई ॾियांव, इस्तिग़फ़ार कयो, तव्हांजे ॾोहनि खे नेकिनियूं मटाए ॾियांव, अचो माफ़ी वठो, इलाज मिंथूं थियूं थियनि, अचो माफ़ी वठो, अचो जेका शइ खपेव घुरो। अफ़सोस असां गाफ़िल आहियूं, असां गाफ़िल आहियूं, ज़रे बराबरि इन शयुनि जी तरफ़ तवजो कोन्हे को, ख़्यालु कोन्हे को। सच पट जॾहिं असांजी हीअ जवानी, असांजी हीअ सिहत, असांजा ही 5 रुपया, असांजी हीअ वांदकारी ख़तम थी, असांजी हयाती ख़तम थी, असांजी अखि ॿूटिजी वई, उन महिल इंसान चवंदो हाय 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 अफ़सोस या लैतनी कुंतु तुराबा। क़ुरान पाक में अल्लाह तबारक व तआला उन्हनि मजबूर हाल माण्हुनि जा अल्फाज़ ज़िक्र कया आहिनि। उन महिल चवंदो क़यामत जे ॾींहुं क़बर में ईंदो, उन महिल चवंदो या लैतनी कुंतु तुराबा, काश मिट्टी हुजां हा त हिसाब न थिए, या लैतनी कुंतु माहुम फअफूज़ फौज़न अज़ीमा, काश नेकनि सां गॾु हुजां हा त कुझु न कुझु त पिरायां। सॼी ज़िंदगी असांजी जो लम्हो लम्हो असांखे अफ़सोस करणो पवंदो, पर इहो अफ़सोस उन वक़्तु कम में कोन ईंदो। असांखे हीअ ज़िंदगी इते संवारणी आहे, ही वक़्तु आहे, ही मौक़ो आहे, इते जेकर न करे सघियासीं त पोइ अॻिते असांजी कामयाबी अलाह जे हवाले आहे, बाक़ी अमलनि असांजे में कुझु बि कोन्हे, न की असांजी जिदोजहद, न की कोशिशि, असांजो कुझु बि कोन बचियो आहे। ऐं दुनिया में जिन अमल कया उहे फ़ख़्रु कॾहिं बि न कनि, असां जेके अमल कया आहिनि चङनि भलनि खां पोइ बि अॻिते आहियूं असां, न न न, वरी असां जूं ग़लतियूं बि त ॾिसो न, पोइ अमल जेके अंधा काणा कया अथसि पोइ वरी ॿिए पासे खां ग़लतियूं बि त ॾिसो न, ग़लतियुनि खे अमलनि सां तोड़े ॾिसो, पोइ भेत करे ॾिसी, पोइ ॾसियो, पोइ चई ॾेखारियो त असां चङनि भलनि खां अमलनि में अॻिते आहियूं, पोइ चई ॾेखारियो। तौर जेसीं ताईं पंहिंजे चङाइनि जी गुनाहनि सां नथा कयो तेसि ताईं पंहिंजे अमलनि ते फ़ख़्रु न कयो। रिवायत जे अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबा किराम खे फरमाईंदे फरमायूं त दुनिया जे अंदरि हिकिड़ो मुफ़लिस माण्हू अहिड़ो ईंदो, अहिड़ो मुफ़लिस माण्हू ईंदो जो उन खां वधीक केर बि मुफ़लिस कोन हूंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांखे ख़बर आहे उहो मुफ़लिस केरु हूंदो ऐं मुफ़लिस छाखे चइबो आहे? सहाबा किराम अर्ज़ु कयो त साईं असां त मुफ़लिस उनखे था सम्झूं जंहिंजा हथ ख़ाली हुजनि, पैसो ॾोकड़ कुझु बि न हुजे, सफ़ा सुञो हुजे, मुफ़लिस माना सुञो असां वटि। अल्लाह जे रसूल फरमायो न न, उहो अल्लाह ताला जे नज़र में सुञो हूंदो,
तव्हां असांजे नज़र में उन वटि एतिरियूं नेकियूं हूंदियूं, एॾा वॾा वॾा अमल हूंदा, एॾियूं नेकियूं हूंदियूं जो उन जे नेकियुनि खे ज़मीन ते रखिजे त उन जे नेकियुनि वारो ढिग आसमान सां वञी लॻंदो, सॼी रूई ज़मीन भरिजी वेंदी, जॻह न बचंदी एतिरी जो उन जूं ॿियूं नेकियूं रखी सघजनि, एॾियूं नेकियूं हूंदियूं। माना ज़मीन ऐं आसमान जो विच सॼो जो सॼो उन जे नेकियुनि सां भरियल हूंदो। साईं उनखे मुफ़लिस चइबो? हा, पाण फरमायो उनखे मुफ़लिस चइबो। कीअं थींदो इहो मुफ़लिस जंहिं वटि एॾियूं नेकियूं हूंदियूं? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह तबारक व तआला जे अदालत में उन जे नेकियुनि खे रखियो वेंदो। एतिरे में माण्हू ईंदा, दाईंदा, अल्लाह साईं हिन ॾे मुंहिंजो फलाणो हक़ रहियल आहे, वठी ॾे। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि, ॾे ख़बर हिन जो हक़ तो ॾे आहे। दुनिया में त हिन परावा हक़ खाई खपाए फबाए विसारे छॾिया न। चवंदो छाजो हक़ आहे? छाजो हक़? मूं त कंहिंजो हक़ कोन्हे को। खपाए खाई फबाए और विसारे छॾींदो आहे इंसान, मूं त कंहिंजो हक़ कोन्हे को। न न न, भले कोर्ट हले, भले काॾे बि हले, दुनिया में ईअं चवंदो आहे माण्हू। क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि, ॾे ख़बर आहे हिन जो हक़ तो ॾे आहे। उन बंदे जे आॾो उहे हक़ हुकूक अल्लाह ताला जे हुकुम सां आॾो अची वेंदा। चवंदो हा साईं, हाणे कूड़ हणी कोन सघंदुसि, जे कूड़ हणंदुसि त उनखे साबित कोन करे सघंदुसि, सभु शाहिदियूं मौजूदु। साईं हा, हिनखे पंहिंजो हक़ ॾे। साईं हिन महिल त कुझु कोन्हे, छा ॾियां? उहो बंदो चवंदो अल्लाह साईं मूंखे ॾियण जे लाइ उहे शयूं कोन अथसि जेके मुंहिंजूं फबायूं हुई, ज़मीन जो टुकड़ो, घर जो प्लाट, पैसा के सोना ज़ेवर कोन अथसि इहे, ओतिरे एवज़ में जेतिरियूं मुंहिंजूं नेकियूं ठहिनि, उहे नेकियूं हिन जूं ओतिरियूं मूंखे ॾियो। हुन जूं नेकियूं खणी करे हुनखे ॾिबियूं। वरी ॿियो हक़दार ईंदो, कुझु नेकियूं खणी वेंदो, टियों ईंदो, कुझु नेकियूं खणी वेंदो, चोथों ईंदो, कुझु नेकियूं खणी वेंदो। ईअं हिन जा हक़दार ईंदा जेके परावा हक़ माण्हुनि जा खाधा हूंदा आहिनि, उहे हिननि जूं नेकियूं खणंदा वेंदा। हिनखे ॾियण जे लाइ त ॿियो कुझु कोन हूंदो न, नेकियूं हूंदियूं। पोइ हिन जूं नेकियूं ॾींदो वेंदो अल्लाह तबारक व तआला, हक़दार ईंदा, खणंदा वेंदा, ईंदा खणंदा वेंदा। अल्लाह ताला तौर कंदो, जेतिरी हुनजो हक़ में हिसाब में नेकियूं ठहंदियूं उहे ॾींदो वेंदो। तव्हां त इहे सॼियूं जो सॼियूं नेकियूं हिन जूं खपी वेंदियूं, सॼो ढेर विराइजी वेंदो। ज़मीन आसमान वारो एॾो विच सॼो खलाउ पुर थियल हूंदो, उहो सॼो खपी वेंदो, सॼो ख़ाली खलास। अञा हक़दार बचंदा। साईं मूंखे बुजो ॾिनो आई, साईं मूंखे ज़बान सां अहिड़ी गार ॾिनी आई, साईं मुंहिंजे साम्हूं ओ सिंधीअ में जीअं न चवंदा आहियूं त धक हणो धीउ खे त सिखे नो, कंहिं ॿिए माण्हू ॾे मुखातब थी करे हिकिड़े ॿिए खे उछल ॾेई करे लफ़्ज़ ॻाल्हायूं, हुनखे अखि हणी, त माना मुंहुं तो ॾे लफ़्ज़ तोसां थो ॻाल्हायां पर धक होॾे आहियूं अथमि, कोन कंदा आहियूं छा नी? कंहिंजे दिलि खे रंजाइण लाइ, कंहिंखे ठीस पहुचाइण जे लाइ अल्लाह ने फरमाया मूंखे ईअं तीर हयां आहीं लफ़्ज़नि जा, मूंखे ईअं ज़बान सां ॾुख आयो आहीं, मूंखे ईअं प्लानिंग सां, मूंखे ईअं साज़िश सां सूर ॾिना आहीं। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदुसि हिनखे पंहिंजा हक़ ॾे। पोइ उन वक़्तु बंदो चवंदो अल्लाह साईं हाणे त मूं वटि कुझु बि कोन्हे, नेकियूं हुयूं उहे विराइजी वियूं, हाणे त कुझु बि कोन्हे। पोइ उहे बंदा चवंदा त अल्लाह साईं जेकॾहिं हिनखे ॾियण जे लाइ कुझु कोन्हे त पोइ असांजे मथां जेके गुनाह आहिनि ओतिरे हिसाब में असां वारा गुनाह ॻिचीअ में विझोसि। कंहिं तरह सां त थियो, अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात जो अदालत परस्त जज आहे। पोइ उन इंसान जे ॻिचीअ में उन्हनि पंहिंजे हक़नि हुकूकनि जे एवज़ में परावा ॾोह लॻंदा वेंदा। को ॿियो आयो उनजो बि ॾोह खयईं, टियों आयो उनजो बि ॾोह खयईं, हक़ रहियल आहे न परावा। हाणे इहे जेको ढेर नेकियुनि जो हुयो उहो बि त खपी वियो, पर हाणे पंहिंजे ॻिचीअ में पराए हक़नि हुकूकनि जा ॾोह था एवज़े में लॻनि उहे ॻिचीअ में। नतीजो इहो निकिरंदो त जेॾा नेकियूं ऐं अमल खणी आयो ओॾा ॾोह मथां पवंदसि। अल्लाह जे रसूल फरमायो इहो अथव अल्लाह ताला जे नज़र में मुफ़लिस। हाणे जेको एॾियूं वॾियूं नेकियूं खणी ख़ुशि पियो थिए, ट्रॾे पियो त जन्नत त मुंहिंजो हक़ आहे, हाणे उन माण्हूअ जे दिलि ते हथु रखी उन खां पुछी ॾिसो त हाणे ॿुधाए छा थो चईं? कंध शर्म खां झुकी वेंदो, चवंदो त मुंहिंजा रब तुंहिंजे फज़ल जो ई तलबगार आहियां, तुंहिंजे रहम, तुंहिंजे बाज, तुंहिंजे महिरबानीअ जो ई तलबगार आहियां, बाक़ी मूं वटि कुझु बि कोन्हे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो काइनात सॼे जो मुफ़लिस माण्हू इहो। तंहिंजे करे दुनिया में जंहिं वटि
चङायूं हुजनि नेकियूं हुजनि उहो कॾहिं बि छॾे न। चङायूं हुजनि त ॿिए पासे ॾे ॾोहनि ते नज़र रखे, मतां ॾोह वधीक हुजनि से। कंहिंजी शराफ़त उरूज ते हुजे त छॾे न, मतां उन जे पोयां केतिरनि जी इज़त खे लताड़े ऐं शराफ़त में आयो हुजे। कोई मनसब ते हुजे, कोई उहिदे ते हुजे, इहे सभु शयूं फ़ख्र जा शयूं न आहिनि। जेॾो जंहिं वटि जेॾो माल ओॾो हिसाब वॾो, जेॾो जंहिं वटि मनसब ओॾो वॾो ओतिरी पकड़ हुनजी सख़्त। जेतिरो वधीक जवान ओॾा सवाल उन खां घणा थींदा। जेॾो अॻवान ओॾी उन खां हिसाब जी बूछाड़ घणी। जेको ग़रीब ओतिरो सवलो, जेतिरो ग़रीब ओतिरो उन सां हिसाब सवलो। कंहिं माण्हूअ इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह खां ग़ालिबन पुछा कई, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब कीअं कंदो? इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह जवाब में अर्ज़ु कयो, अल्लाह ताला जो हिसाब सफ़ा सवलो आहे। चई कीअं कंदो काइनात सॼे जे माण्हुनि जो हिसाब? चई हीअं। चई तव्हां चई था ॾेखारियो हीअं, इहो कीअं थींदो हीअं? चई अचो त मां तव्हांखे करे ॾेखारियां। हिकिड़े मां 10 माण्हू हिकिड़ा वठई, हिकिड़े माण्हूअ खे रुपयो ॾिनई त ख़र्च करे आ। शाम अचिजां फलाणे तनूर माण्हू जेको तनूर ते मानी पचाईंदो आहे, उनजे तनूर ते अचिजां शाम, तोखां हिसाब वठंदुसि रुपयो छा में खपाई। ॿिए खे बरतार ॾिनई, ॿिए खे 3 ॾिनई, कंहिंखे 4 ॾिनई, कंहिंखे 5, कंहिंखे 6, कंहिंखे 7, कंहिंखे 8, कंहिंखे 9, कंहिंखे 10। 10 माण्हुनि खे पैसा ॾिनई, खपाए वञी शाम अचिजो त तनूर ते हिसाब थींदो। तनूर जी बाहि भड़काए रखियईं, चुल्हो भड़के पियो, बाहि जा ओलावा निकिरनि पिया, वॾी तेज़ तिखी बाहि ॿारई। हाणे चई अचो हिसाब हिते बीही करे ॾियो। छा ख़्याल आहे, जंहिं वटि रुपयो हूंदो हिसाब कीअं ॾींदो? कीअं ॾींदो? बिना देर जे। रुपयो हुयो, माचिस बि कोन पियो मिलियो, पंहिंजो अठानो पंहिंजो रुपयो कढाए करे माचिस तुम वियो, इनखे बाहि तव ॾींदी? जेके जेतिरा ग़रीब हूंदा उन्हनि जो हिसाब सवलो थींदो, पुलिस राति ताईं ईअं टपंदा, बाहि तव ई कोन ॾींदनि। मतां सम्झो त ग़रीब आहियूं त हिते असां सां वॾो ज़ुल्म आहे अल्लाह ताला जी तरफ़ खां। ख़ुदा जो एहसान आहे जो इन हाल में असांखे रखियो अथई, त शुकुर कंदा कयो। अॻिते जी आसानी कई आहे अल्लाह ताला। जंहिंखे ॿ रुपया आहिनि उनखे कुझु हिसाब किताब में बाहि तव ॾींदी, कुझु थोरो रुपए वारे खां वधीक। जंहिंखे 3 रुपया ॾिना आहीं उनखे वरी अञा 2 रुपयनि वारे खां वधीक तव ॾींदी। जंहिंखे 4 रुपया ॾिना आहीं उनखे 3 वारनि खां वधीक तव ॾींदी। जंहिंखे जेतिरा वधीक उनखे तव वधीक। जंहिंखे 10 रुपया ॾिना आहीं, जंहिंखे 10 रुपया मिलिया, उहो जॾहिं हिसाब किताब ॾींदो, 2 रुपए जो माचिस, 2 रुपए जी नसवार, ऐं हाणे सोचींदो लिस्ट ठहियल हूंदसि, जेसीं ताईं 5 ॻाल्हियूं कंदो, तेल वत में ऐं माचिस वत में, सिगरेट वत में, बीड़ी वत में, तेसि ताईं बाहि चङी तरह हिनखे साड़े करे खल फूलारे छॾींदसि। पर जेको इन्हनि 10 रुपयनि जे हिसाब में आख़िर ताईं पहुची न सघो, फाथो। असांजी आदत हूंदी आहे न, खपाए पोइ विसारे छॾींदा आहियूं। बाबो ॾींदो आहे पैसा, नौजवाननि नंढनि खे काॾे कई काई ख़बर कान्हे, अलाए काॾे विया। कंहिंखे 8 ॾींहंनि जो ख़र्चु मिले, कंहिंखे 10 जो, कंहिंखे 15 जो, कंहिंखे महीने जो। या उन्हनि मुलाज़िमनि खे जिन खे पघार मिले थी, महीने जो हिसाब वठो त छा में ख़र्चु कयो, कसम ते विसरी वियो। असां एॾा वेसा सुबुह छा खाधो आहे, मंझंदि छा, राति छा में खाधो आहे, काई ख़बर कान हूंदी। छा में खपायो आहे, छा में ख़र्चु कयो आहे, काई ख़बर कान्हे। ज़िंदगीअ सॼीअ जो हिसाब कीअं ॾींदासीं? जेसीं ताईं हिसाब थींदो तेसि ताईं बाहि रगड़े छॾींदी। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह फरमायो, सम्झी वई हाणे त हिसाब कीअं थींदो? चई हा यार, वाक़ई हिसाब त सवलो आहे। जंहिंखे जेतिरो माल घणो हुनजो हिसाब ओतिरो सख़्तु। पोइ जंहिंखे जेतिरो थोरो ॾिनो अथई न, पोइ तव्हां हाणे न माल जे तरफ़ न ॾिठो, हाणे आख़िरत वारे हिसाब जे तरफ़ नज़र रखो त ख़ुदा तव्हांजे मथां एहसान कयो आहे, माल थोरो ॾेई करे किन हिसाब सां ज़ुल्म कयो अथई। जंहिंखे जंहिं हालत में रखियो अथई, अल्लाह तबारक व तआला जो उन बंदे सां उन हालत में उन बंदे जे मथां एहसान आहे। इंसान पंहिंजे हक़ीक़त हैसियत खे नथो सुञाणे जेतिरो उनजी हैसियत खे ख़ुदा थो सुञाणे। जंहिं ख़ालिक ऐं मालिक ख़ल्क़ियो आहे उनखे सॼी ख़बर आहे त हिन जी इज़त किथे आहे, हिन जी ज़िल्लत किथे आहे, हिन जो ख़ैर ऐं भलाई किथे रखियल आहे, हिन जी तबाही ऐं बर्बादी किथे रखियल आहे। जंहिं हाल में अल्लाह तबारक व तआला रखियो आहे, उन हाल में पंहिंजो पाण खे ख़ुदा जे ज़ात सां राज़ी रखी ख़ुशि थी करे ख़ुदा जो सजदो कंदा कयो। जिथे बि हुजो अज़ान थी वञे निमाज़ पढ़ंदा कयो। जंहिं बि आलम हुजो ख़ैर ख़ाईअ वारी नज़र रखंदा कयो। शफ़क़त, मोहब्बत, इज़त, आबरू वारी सोच रखंदा कयो। अल्लाह पाक नवाज़े छॾींदो। देर बि थी वई आहे, कुझु माज़रत। रमज़ान मुबारक जो ही मुक़द्दस महीनो आहे। 3 कम वींदे वींदे रमज़ान में ज़रूरु कजो।
जेकॾहिं कंहिंजो हक़ रहियल आहे उहो ॾेई छॾियो, चाहे भेण हुजे अबे जे मिल्कियत मां हक़ रहियल आहे, चाहे भाउ हुजे गॾिजी नंढे हूंदे कमायो होसीं कुझु मिल्कियत जमा पहुची गॾु थी, हाणे जॾहिं असां ॿारनि बचनि वारा थियासीं जुदा थियणो पियो, पोइ जेको वॾो ज़बरो हो उहो फॿाए वियो, ॿियनि जो कोई हिसो हक़ कोन हो, चई त कमायो ई मां, जंहिंजो बि हक़ आहे हुनखे ॾेई वञो, न त क़यामत जॾहिं ईअं ॾियणो पवंदो जीअं तव्हां असां ॿुधोसीं। ॿिए नंबर में जंहिंखे बि रंजायो हुजे ज़बान सां, गार गंद सां, जंहिंसां बि विड़ी करे जंहिंखे तकलीफ़ ॾिनी हुजे उनखां माफ़ी वठी करे पंहिंजी आख़िरत संवारे छॾियो। जेतिरो रमज़ान मुबारक में माफ़ी वठण जो अजुर ऐं सवाबु आहे न सच पच, ओतिरो ग़लती करण जो बि वॾो ॾोह आहे। जेॾो नेकिन करण जो वॾो अजुर ऐं सवाबु आहे, ओतिरो रमज़ान मुबारक जे महीने में पराओ हक़ फॿाइण, कंहिंजी दिलि रंजाइण जो ॾोह बि ओॾो वॾो आहे। हिकु हक़ ॾेई अचिजो पराओ जंहिंजो बि हुजे हुनखे ॾियो, चाहे न्याणी हुजे, चाहे भेण हुजे, चाहे भाउ हुजे, को शरीक भाईवार हुजे वापार धंधे में, कंहिं बि तरह सां कोशिशि इहा कयो त मुंहिंजा 5 रुपया हुन ॾे रहिजी वञनि, मां माफ़ु कंदोमांसि, मूं ॾे न हुजे, मतां क़यामत जे ॾींहुं मूंखे पंहिंजे अमलनि सां ॾियणो पए। ऐं जंहिंखे तकलीफ़ ॾिनी हुजे हुनखां माफ़ी वठिजो। माफ़ीअ जो तरीक़ो इहो न हूंदो आहे जेको तव्हां असां मैसेज ते रखंदा आहियूं, माफ़ु कजांइ बाबा, जुमे जो ॾींहुं आहे, हा न, या बाबा माफ़ी, पोइ मैसेज ते रुगो बाबा कयल ख़ताऊं माफ़, इहे माफ़ियूं न आहिनि, इहा मश्करी आहे। दिलि रंजाए जे आम्हूं साम्हूं माण्हुनि जे साम्हूं घटि वधि ॻाल्हाए करे ऐं माफ़ी वरी वठिजे पंहिंजे मुंहं सां, मैसेज कूड़ी सची करे। जंहिंखे तकलीफ़ ॾिनी आहे हुनखां माफ़ी वठी अचिजो। टियों कमु हीअ आहे त जेकॾहिं यादि न आहे, त कंहिंजो हक़ मूं ॾे रहियल आहे या कंहिं माण्हूअ खे तकलीफ़ ॾिनी अथमि, जंहिंखे यादि हुयो उनखां माफ़ी वरिती अथमि, जंहिंजो हक़ रहियल हुयो उनखे ॾिनो अथमि, पर अञा दिलि खुटके थी, दिलि में इत्मीनान क़ल्ब कोन थो थिए, सम्झां थो त कंहिंजा हक़ रहियल हूंदा, पोइ छा करे माण्हू उन्हनि माण्हुनि जंहिंजो हक़ रहियल अथसि उनजे नाले ते सदको कंदो वठे, जेसि ताईं दिलि मुतमइन थिएसि। ज़रूरी न आहे हिक महिल ॾे, अॼु ॾे, सुभाणे ॾे, जंहिंमहिल अल्लाह ताला 5 रुपया ॾींदो वञेसि उनजे नाले ते सदको कंदो वञे, तव्हां त क़यामत जॾहिं इहे ई नेकियूं उनखे पंहिंजे अमलनि में मिलंदियूं। जेकॾहिं कंहिंखां कंहिंजी दिलि रंजाई अथई, कंहिंखे तकलीफ़ ॾिनी अथई, पर हिनखे यादि कोन्हे को, उन्हनि जे बारे में बख़्शिश जूं दुआऊं घुरंदो वञे, अल्लाह तबारक व तआला खां घुरे, मुंहिंजा रब मुंहिंजे हथ खां जंहिंखे तकलीफ़ पहुती हुजे मूंखे यादि त कोन्हे, अल्लाह ताला या रब्बल आलमीन उन बंदे खे ओतिरो ख़ुशि कर, ओतिरो नवाज़ीस, ओतिरो इज़त सां ॾींसि, ओतिरो हुनखे माफ़ी ॾे जेतिरो हुनखे मां रंज कयो। इहे बंदे जूं दुआऊं उनजे इन्हनि ग़लतियुनि कोताहियुनि जो तदारुक बणजंदियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं पंहिंजे ग़ाइबाना कंहिं मुस्लमान पंहिंजे भाउ खे दुआ ॾिनी, अल्लाह तबारक व तआला उनखे जल्दी क़बूल फरमाईंदो आहे। वींदे वींदे इहे 3 कम इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जंहिं माण्हूअ कया अल्लाह तबारक व तआला उन बंदे जी पछाड़ी पंहिंजे फज़ल सां संवारींदो। असां वटि त ॿियो कुझु बि कोन्हे, अल्लाह ताला मन पंहिंजे फज़ल सां असांजी पछाड़ी संवारे। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा